शिकारपुर में सचाई न्यूज़ के नुमाइंदे वाजिद लोहर की रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूँ तो हक़ूक़ ॾियो तहरीक खानपुर के सॾ ते एडवोकेट अली असगर पवड़, वलीउल्लाह पवड़, जाहिद पवड़ और इस्माइल लाशारी की अगवाणी में पार्को तेल कंपनियुनि पारां मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण, रोज़गार न ॾियण, इलाइक़े में रोड रस्ता, स्कूल और ॿियूं बुनियादी सहूलतूं न ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंडस हाईवे ते धाणू हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जॾहिं त मुज़ाहिरीन इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी पिणु कई। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, नौजवान बेरोज़गार आहिनि ऐं हितां जा नौजवान कराची ऐं लाहौर कमाइण ते मजबूर आहिनि ऐं असांखे वॾी ज़रूरत आहे रोज़गार जी। हिते धारिया माण्हू भर्ती थियल आहिनि 40 सालनि खां वठी। असांजे इलाइक़े खे वॾो नज़रअंदाज़ कयो वञे थो। महिरबानी करे असांजा मुतालबा मञिया वञनि ऐं रोज़गार ॾिनो वञे। मुतालबो इहो आहे त CSR पॉलिसी ते अमल थिए ऐं जेका 40 साल खां वठी हिन इलाइक़े सां हिकिड़ी वेधन थी आहे उन जो इज़ालो थिए। डिप्टी कमिश्नर जे आॾो असां एहतजाज कयोसीं। हिन वक़्तु असां बार बार पार्को गेट आॾो असां एहतजाज करण ते मजबूर थिया आहियूं ऐं अनोखो एहतजाज करण ते मजबूर थिया आहियूं। पढ़ियल लिखियल नौजवान, क्वालिफाइड नौजवान बेरोज़गारी जे करे ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। असां चऊं था त जेके ॿाहिरियां माण्हू हिते समझ तादाद में तव्हां डिग्रियुनि जे थ्रू जेके तव्हां सिर्फ़ु हिते भर्ती था कयो, हितां मक़ामी माण्हुनि जे हक़नि ते तव्हां धाड़ो था हणो, उन्हनि जो मुआशी क़तल था कयो तव्हां। असां इहो ई मुतालबो कयूं था त उन्हनि जो मुआशी क़तल आम बंदि कयो वञे, मक़ामी माण्हुनि खे हक़ ॾियो, CSR पॉलिसी ते तव्हां अमल कयो। जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खां असां इहो मुतालबो ज़रूरु कंदासीं त हिते CSR काउंसिल जोड़ी वञे। उन काउंसिल जे थ्रू मक़ामी इलाइक़नि में जेको बि पॉलिसी तहत कमु हुजे उहो काउंसिल जे थ्रू कयो वञे। हर कंपनी जो नुमाइंदो उन काउंसिल में शामिलु थिए ऐं मक़ामी माण्हू बि उन में शामिलु कया वञनि त जीअं सुठे तरीक़े सां हिन इलाइक़े खे तरक़ी वठाए सघिजे ऐं बेरोज़गारी ख़तमु कराए सघिजे ऐं सिहत वारे मामले में बि जीअं हीउ इलाइक़ो अॻिभरो रहे। ऐं हितां जे जेके मां सम्झां थो जेके लेट्रिन ते वीचारा बीहनि था वञे न, उन्हनि खां बि माफ़िया 5000 वठनि था, उहे विच में अची इन्वॉल्व थियनि था त तव्हांखे छा कंदा। हिन रमज़ान महीने जे बाद में असां जेको हिते इंशाअल्लाह ताला धरणो हणंदासीं या मुसलसल कैंप हणंदासीं। हीअ असांजो हिकिड़ो असां मुज़ाहिरो था रिकॉर्ड कराइणु चाहियूं ऐं ॿुधाइण था चाहियूं त असां ईंदड़ वक़्त में बाक़ाइदा इंतिहाई क़दम खणंदासीं। पोइ उन जी ज़िम्मेदार पार्को ऐं डिप्टी कमिश्नर हूंदो। पार्को कंपनी ऐं पार्को सां गॾोगॾु जेके ॿियूं आयल कंपनियूं आहिनि उन्हनि जे ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ जेके मक़ामी माण्हुनि खे, मक़ामी आबादी खे पार्को पंहिंजी पसगिरदाई खे नज़रअंदाज़ कयो आहे। सालनि खां वठी हिते को बि तरक़ियाती कमु न थियो आहे ऐं नई वरी जो आहे सो मक़ामी माण्हुनि खे को रोज़गार ॾिनो वियो आहे। जॾहिं त OGDCL जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे उन में इहा शइ अयां थियल आहे त CSR डिपार्टमेंट क़ाइमु करे लोकल माण्हुनि खे CSR काउंसिल जे थ्रू लोकल माण्हुनि खे उन में मेंबर कंदो ऐं कुझु कंपनियुनि जा माण्हू मेंबर थी करे जेको लोकल एरिया खे डेवलपमेंट कराइणी आहे, तरक़ी वठणाई आहे, उन जे लाइ जो आहे सो असां ही मक़ामी माण्हू हुकूक़ ॾियो तहरीक जे प्लेटफॉर्म ते अॼु असां एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। ऐं असांजो मुतालबो इहो आहे त पार्को कंपनी मुसलसल असांजे एहतजाज, मुसलसल डिमांड, मुसलसल लिखत जे बावजूदु असां सां हितां जी इंतज़ामिया मिलण जे लाइ तयारु कान्हे का। डिप्टी कमिश्नर शिकारपुर 2-टे दफ़ा असां सां वाइदो कयो, वाइदो करण जे बावजूदु असां सां मिलण जे लाइ तयारु कान्हे को। असां हितां जा पाड़े जा इन इलाइक़े जा नौजवान जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि, जेके अॼु पंहिंजे घरनि खां मानी गभो उन्हनि जे घरनि में जो आहे सो फाका कशी आहे ऐं हू एहतजाज ते मजबूर थिया आहिनि ऐं हू पंहिंजो पाण खे क़ैद महसूस कनि था। उहो असां अॼु ज़ंजीर पाण खे पाए ऐं मानी ॻीची में पाए इहो दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था ऐं हितां जी इंतज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था त ख़ुदारा हितां जे मक़ामी माण्हुनि खे एतिरो नज़रअंदाज़ न कयो जो हू इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थियनि। तव्हां त जेकॾहिं हितां जे मक़ामी माण्हुनि खे हक़ न मिलंदा त लाज़मी उहो ॿियो क़दम इहो हूंदो त हू इंतिहाई क़दम खणंदा जंहिंमें ख़ुदकशियूं बि वाक़िया थी सघनि थियूं ऐं रोड बंदि बि थी सघनि था ऐं हिते सिक्योरिटी जा हिसास मामला आहिनि, के बि मामला थी सघनि था। तंहिंजे करे असां इंतज़ामिया खे ख़ुदारा पंहिंजो पुरज़ोर
अपील था कयूं त इन जे मक़ामी माण्हुनि खे जेके उन्हनि जा मसइला आहिनि उन्हनि जी तरक़ियाती डेवलपमेंट जा कम आहिनि उहे कराया वञनि, जंहिंमें असांजी वॾे में वॾी जेका डिमांड आहे त हितां मक़ामी माण्हुनि खे हुनरी सिख्या ॾियो ऐं उन्हनि खे जो आहे सो कंपनियुनि जे अंदरि रोज़गार ॾियो ऐं